पंहिंजे वतन सां महबत करियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त पंहिंजे मुल्क सां वतन अज़ीज़ सां महबत कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, ए अल्लाह, जीअं तूं असांखे मके सां महबत अता कई हुई, अहिड़ीअ तरह असांखे मदीने सां बि महबत अता फ़रमाए, या उन खां वधीक मदीने सां महबत अता फ़रमाए ऐं हितां जी आब हवा खे सेहत वारो बणाए। हवालो सही मुस्लिम शरीफ़, रक़मुल हदीस 3480 नंबर ते हदीस। त साईं जन फरमायो त या अल्लाह, मुंहिंजे इन मके खे ऐं मदीने खे आब हवा वारो बना, यानी सुठो बना। त असांजे प्यारे महबूब पंहिंजे प्यारे मुल्क जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ दुआ घुरी त असांजे इन अॼोके पाकिस्तान जो अज़ीम ॾिहाड़ो आहे। 14 अगस्त ते असांजो पाकिस्तान आज़ादु थियो। मोहतरम जनाब कायद आज़म मोहम्मद अली जनाह 14 अगस्त ते पंहिंजो पाकिस्तान खे आज़ादु करायो। त असांखे पाकिस्तानियुनि खे पाकिस्तान सां महबत करणु खपे, लाहद महबत करणु खपे। ऐं असां पाकिस्तानी जॾहिं पाण में महबत कंदासीं त ॿिया मुल्क बि ख़ुदि असांजो रवैयो ॾिसी करे पाण में महबत कंदा। पर महबत करण जो इहो मतिलबु न आहे त कायद आज़म मोहम्मद अली जनाह 14 अगस्त ते आज़ादु करायो पाकिस्तान, हाणे पाकिस्तान जे नाले ते माण्हू वरी ग़लति कम या ग़लति मसइला पेश कनि था। इहो ग़लति अमल आहे। जो हमेशह केतिरी बि शइ प्यारी हुजे, वधीक अज़ीज़ हुजे, पर गैरतमंद हमेशह माण्हू गैरतमंद रहंदो आहे। अक्सर पेश सोशल मीडिया ते इहो ॾिठो वियो आहे त माण्हू 14 अगस्त ते पंहिंजूं नियाणियूं, पंहिंजूं औरतूं वठी करे रोडनि ते डांसूं कराइनि था। मुख़्तलिफ़ क़ौमनि सां तालुक़ रखण वारा 5 आङुरियूं बराबरि न आहिनि। काफ़ी अहिड़ा माण्हू सुठा आहिनि जेके इज़त जा मुहाफ़िज़ आहिनि, इज़त खे सम्झनि था। बाक़ी के अहिड़ा माण्हू जेके पंहिंजी नियाणियुनि खे रोड रस्तनि ते डांसूं कराइनि था, नारेबाज़ी कनि था। अॼोके ॾींहुं ॾिहाड़ो पाकिस्तान जी आज़ादी जो आहे, आज़ादी जो ॾिहाड़ो आहे। मञणु खपे, महबत करणु खपे। कायद आज़म मोहम्मद अली जनाह जे मज़ार ते वञी करे उनखे 2 टे कुल पढ़ी, उन जे मथां गुल हारजनि, इहो सवाबु आहे, उनखे सवाबु मिलंदो। वधीक अमल आहे जे हेॾी जफ़ाकशी करे हिन वतन अज़ीज़ खे आज़ादु करायो। त असां मुस्लमाननि खे इहे सोचण वारियूं ॻाल्हियूं खपनि त असां पंहिंजी गैरत जा मुहाफ़िज़ रहूं, गैरतमंद रहूं। असां पाण जश्न मल्हायूं, जश्न आज़ादी जा ॾींहं मल्हायूं, पंहिंजे पाकिस्तान जा भरपूर रैलियूं कढूं, पर पंहिंजी लॼ जो, पंहिंजी इज़त जो ख़्यालु कयूं, उन्हनि खे रोडनि ते न आणियूं। छो पर्दे जी हमेशह पर्दे जी हैसियत हूंदी आहे। ऐं पाकिस्तान इहो कोन थो चवे त मुंहिंजी आज़ादी जे लाइ तव्हां पंहिंजी गैरत खे आज़ादु कयो, पंहिंजे नियाणियुनि खे आज़ादु कयो। गैरत हमेशह गैरत हूंदी आहे। गैरतमंद माण्हू कॾहिं बि इहे अमल कोन कंदो आहे। त काफ़ी सोशल मीडिया ते इहे वीडिया काफ़ी दोस्तनि अपलोड कया आहिनि त नियाणियूं जेके रोडनि ते डांसूं पियूं कनि ऐं उन्हनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कपिड़ा पियल आहिनि, जंहिंमें जा जिस्म उन्हनि जो फ़ाशी तौरु ज़ाहिर आहे। त इहो ग़लति अमल आहे। असां मुस्लमान खे अमल न करणु खपनि। असां मुस्लमान आहियूं, असांखे मुल्क पाकिस्तान सां महबत करणु खपे। महबत कंदा त इंशा अल्लाह अल्लाह पाक कामयाबु कंदो। वमा अलैना इल्लल बलागुल।